सकरन प्रेस क्लब पारां शहीद जान मोहम्मद महर जे सफ़ाक कातिलन ऐं सहूलियतकारनि खे गिरफ़्तार करे खेनि सख़्त सज़ा ॾियण ऐं शहीद जे नाह खून खे इंसाफ़ ॾियण लाइ सकरन प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंखे सकरन प्रेस क्लब जे सदर काज़ी जावेद सनाई, जनरल सेक्रेटरी मीर मोहम्मद कीरियो, मसूद अहमद उमरानी ऐं रज़ा मोहम्मद सियाल अलॻि अलॻि ॻाल्हाईंदे चयो त सिंध मुतहरिक सहाफ़ियुनि लाइ मक़तलगाह बणिजी चुकी आहे, जॾहिं त कानून जी गिरफ़्त ख़त्म नज़र ईंदे अची रही आहे। उहो ई सबबु आहे जो कॾहिं अज़ीज़ मेमण त कॾहिं असगर खंड, कॾहिं जान मोहम्मद महर ते कॾहिं अजय लालवाणी शहीद कया था वञनि। हिननि उहो बि चयो त सकरन प्रेस क्लब हमेशह मज़ाहमत वारो किरदार अदा कंदे हक़ सच जो साथ ॾिनो आहे। उन करे असीं IG सिंध SSP सखर खां घुर था करियूं त जान मोहम्मद महर हक़ सच लिखंदड़ साफ़ ई हो। जेकॾहिं उन जा कातिल गिरफ़्तार न थिया त एहतजाज खे वधायो वेंदो। मुज़ाहिरीन में कातिलनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी पिणु कई वई। एहतजाज में राजकुमार ओड, मंसूर लगारी, सज्जाद मक्सी, गुलाम नबी, मल्ला बरकत शेख, ज़ीशान सुमरो, सैफल कीरियो ऐं आकिब रज़ा सियाल पिणु शरीक हुआ।